साल निहायत ही ॾुखियो गुज़रियो, बदअमनी, महंगाई उरूज ते रही। 2023 साल में काफ़ी अहिड़ा वाक़िया रूनमा पेश आया जंहिंमें सहाफ़त जे हिसाब सां जान महमद जो क़त्ल 2023 में थियो, जंहिंजा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया। 2023 कीअं गुज़रियो उन हवाले सां अचो त शहरी सियासी समाजी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु। सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। ज़िंदगी जा लाहा चाड़ा हलंदा रहंदा आहिनि। कई साल आया, कई गुज़री विया, 2023 बि उन्हनि में शामिल आहे। ज़िंदगी जूं तलखियूं तकलीफ़ूं सभु शामिल हुयूं। बसि उमेद ई आई आहे त जेको गुज़री वियो बि सुठो हुयो, जेको ईंदो इंशाअल्लाह उहो सभु सुठो हूंदो। पाकिस्तान लाइ, सिंध लाइ, असांजी सिंधी अवाम लाइ, सभिनि लाइ अलाह ई अलाह जो रसूल हबीब कंदो त सभई आबाद ई ख़ुशि हूंदा। अलाह साईं सभिनी खे ख़ुशियूं नसीब करे। 2023 जी 2024 में बि इंशाअल्लाह अमन रहे ऐं भाईचारो रहे। साल तमामु ॾुखियो गुज़रियो ऐं महांगायूं चोट थी वञूं, हर शइ बराबरी पई आहे। हुकूमत का बि रिलीफ कान पई ॾिए, न को कंहिं दुकानदार खे या का शइ वठणु वञ बीण तीण लॻी पई आहे ऐं हर को पंहिंजी मनमानी सां शइ पियो ॾिए। ग़रीब आवाम खे जीअण तमामु ॾुखियो थी वियो आहे। हुकूमत वारनि खे जेके वॾा बासर माण्हू आहिनि उन्हनि खे त का लहर न को लोॾो आहे, उन्हनि खे हर शइ पकी पकाई मिले हुई। असां ग़रीबनि खां पुछो त असांजो वक़्तु कीअं थो गुज़रे, राति जो आहे त ॾींहं जो कोन्हे, ॾींहं जो आहे त राति जो कोन्हे। हार्ड गुज़रियो, महंगाई अरूज ते, बदअमनी ऐं तमामु जो चइजे न महंगाई त एतिरी आहे जो आहे हिसाब खां वधीक। ऐं 2024 में बसि अलाह पाक खां इहे दुआ था करियूं त अलाह साईं हिन हुकुमराननि खे जेको हिदायत ॾिए त असां ग़रीब अबोज माण्हुनि लाइ कुझु रिलीफ पैकेज कनि। 23 में थोड़ी महंगाई थी, ठीक है, लेकिन गरीब आदमी के लिए बहुत बहुत मुसीबत थी। उससे पिछला साल 22-21 वो बोर्ड में चला गया, सारे बंदे गरीब रुल रहे हैं आज तक। लेकिन आइंदा गवर्नमेंट से उम्मीद है कि इंशाल्लाह अच्छा परफॉर्मेंस होगा इनका और अल्लाह गरीबों पर रहम करे। टेवी निहायत बदअमनी महंगाई जी नज़र रहियो। तव्हां माण्हुनि जा वीचार ॿुधा त माण्हुनि जो चवणु त 2023 में महंगाई तमामु घणी हुई, बदअमनी फुरूं रोज़ जो मामूल हो। कैमरा टीम सां गॾु इरफान अली साहवाल, STN न्यूज़, उस्मान शाहूरी।